ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिफ़न खां। सरहदी जमायत जो सरवाण पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहदी टियों भेरो पाकिस्तान मुशाइक़ इतिहाद काउंसिल जो मरकज़ी सदर चूंडिजी वियो। पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहदी चयो त पाकिस्तान मुशाइक़ इतिहाद काउंसिल मुशाइक़ अहले सुन्नत जी वाहिद रजिस्टर्ड तंज़ीम आहे जेका इतिहाद बैनल सलासिल ऐं इतिहाद बैनल मुस्लिमीन ते यकीन रखे थी। पाकिस्तान कलमे ते ठहियो ऐं इंशाअल्लाह हिन मुल्क में नफ़ाज़ शरीयत ऐं निज़ामी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जिदोजहद जारी रखी। दरगाहनि खे दरपेश मसइलनि लाइ पंहिंजो किरदारु अॻु बि अदा कंदा रहिया आहियूं, हाणे वधीक कमु। सरपरस्त आला पीर सैयद उस्मान मुस्तफ़ा शाह राशिदी चयो त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, हिते कंहिं बि क़िस्म जी इंतिहा पसंदीअ जी गुंजाइश नाहे। बरे सगीर में इस्लाम बि सूफ़ियुनि जे करे फैलियो ऐं पाकिस्तान बि पीर जे कोशिशुनि ऐं क़ुर्बानियुनि जो नतीजो आहे। पंजाब खां तालुक़ रखंदड़ मरकज़ी जनरल सेक्रेटरी पीर वक्कास मुनवर मजददी चयो त पाकिस्तान मुशाइक़ इतिहाद काउंसिल जे पैगाम खे मुल्क जे सभिनी सूबनि ताईं पहुचाइबो। रिपोर्ट कराए फ़कीर हक़ नवाज़ कलंदरी हक़ सच न्यूज़ दौलत।